जी दोस्तों अस्सलाम वालेकुम। शाह हसन इस्तंबुल ही मस्जिद है, इलाक़ो है इस्तंबुल जो फ्लोरिया उनजी हिकिड़ी मस्जिद आहे फ्लोरिया यमी फ्लोरिया यानी जामे। सो ये आलिशान मस्जिद अॼु तव्हांखे ॾेखारियूं था। ॾाढो सुहिणो लॉन बि आहे हिते, ज़बरदस्त माण्हू पिकनिक मल्हाइनि पिया हिते, छो त गर्मियुनि जा ॾींहं आहिनि। बाक़ी कुझु ॾींहं खां पोइ वरी सियारो स्टार्ट थी वेंदो। सो अॼु जी वीडियो फ्लोरिया जी जामे मस्जिद आहे जेको तव्हांखे ॾेखारियूं था पिया। Zeynep sen şöyle otur. जी दोस्तों मगरिबी नमाज़ पढ़ीसूं हाणे ही इन जो लाइटूं खोली अथनि। सो ही नंढी वीडियो तव्हांखे ॾेखारीसूं। आलिशान मस्जिद बि माशाल्लाह ज़बरदस्त। सो पंहिंजी दुआ में यादि कजो, महिरबानी।